रहमान रही। मुझे ख्याल में एॾी शानदार तकरीर खां पोइ उन खां पोइ ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो आहे। ऐं जंहिं तरीक़े सां सिंध जे हक़नि जी ॻाल्हि, सिंध जी मासूमियत जी ॻाल्हि, सिंध जी बेबसीअ जी ॻाल्हि ऐं सिंध जे माण्हुनि में ख़ुददारी पैदा करण जी ॻाल्हि जेका महर दवाई करे वियो, उहो शायदि मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। ऐं साईं अयाज़ ऐं सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। पर महर साहब खे हिकिड़ी दवाई साहब खे हिकिड़ी गुज़ारिश आहे त हिन दुनिया में जेकी इंसाननि खे क़त्ल करण लाइ हथियारनि जी स्मगलिंग थिए थी, उन में को बि सिंधी शामिल कोन्हे। हिन दुनिया में मासूम ॿारनि खे नशे जी आदत विझण वारे लाइ जेका मंशियात जी स्मगलिंग थिए थी, उन में को बि सिंधी शामिल कोन्हे। मस्जिद, मंदिरनि, इमाम बारगाहनि ऐं चर्चनि ते जेका सुसाइड बम्बिंग थिए थी, उन में बि सिंधी माण्हू इन्वॉल्व कोन्हे। फ़िरकावारियत ऐं जेका साईं चयो त शलवार जो पांचो किथे रखिजे, पटके जो रंग कहिड़ो हुजे, मुछूं रखजनि या लाराइजनि, आमीन ज़ोर सां चइजे या आस्ते चइजे, हथ हिते ॿधजनि या हिते ॿधजनि, टंगूं बंदि करे रखजनि या खोले पढ़जनि, इन नफ़रतनि जो बि शिकार अञा ताईं सिंधी माण्हू कोन्हे। उन जी वजह छा आहे? उन जी वजह आहे सूफ़ी कुर्बान में। हे सूफ़ी हिननि हिकिड़ी ज़ंजीर ठाहे छॾी आहे, नफ़रतनि खे सिंध में घिरणु नथा ॾियनि। सूफ़ी आहे छा? सूफ़ी अज़म छा आहे? हिकिड़ो नुक़्ते नज़र आहे जंहिंसां इलाही सूफ़ियुनि जो इख़्तिलाफ़ बि आहे त जॾहिं ख़ालिक़े काइनात हिन काइनात खे बनायो पिए, तॾहिं हुन हुकुम ॾिनो कुन माना हुकुम त थी वञ। जॾहिं हिन काइनात में उन हस्तीअ खां सवा को बि मौजूदु कोन हो, त पोइ इहो हुकुम कंहिंखे ॾिनो वियो? तॾहिं सूफ़ी चवनि था त ख़ालिक़े काइनात पंहिंजो पाण खे हुकुम ॾिनो त तूं थी वञ, ऐं हीअ काइनात जेका ठही आहे उहा उन ख़ालिक़े काइनात जे ख़ूबसूरत ऐं हसीन जलवनि सां ठही आहे। ऐं उहे ई हिन काइनात जो जेको नज़ारो अचे थो, उहो ख़ालिक़े काइनात जो हुस्न आहे जेको हिते फैलियल आहे। ऐं उन खां पोइ उन हुस्न जी तलाश लाइ जुस्तजू, तलाश, वैल्यूज़ ऐं कुर्बानियूं ऐं महिनतूं जंहिं जज़्बे खे ॾिनियूं वयूं, उन जो नालो आहे इश्क। ऐं इश्क खे चयो वियो त हिन काइनात में ख़ालिक़े काइनात जी जॻह जॻह ते हुस्न फैलियल आहे। तव्हां वञो उन हुस्न खे हथु करियो ऐं उहो इश्क करियो, उहा जुस्तजू करियो, उहा तलाश करियो त तव्हांखे किथे थी मिले। इन लाइ थी सघे थो कंहिंखे ख़ालिक़े काइनात जो हुस्न जेको सो मंदर में मिलियो हुजे, कंहिंखे मस्जिद में मिलियो हुजे, कंहिंखे इमाम बारगाह में मिले, कंहिंखे जेको सो चर्च में मिले, कंहिंखे हथ ॿधण सां मिले, कंहिंखे हथ खोलण सां मिले, कंहिंखे 5 वक़्त मिले, कंहिंखे 3 वक़्त मिले। इहो ख़ालिक़े काइनात जे हुस्न जी तलाश आहे जेका असांखे सूफ़ियनि सेखारी। इन लाइ सिंध में कम अज़ कम इहे नफ़रतूं पैदा न थियूं जेकी ॿियनि हंधनि ते क़त्ल जो वाजिबु थियनि थियूं ऐं ॿियनि इंसाननि खे मारण लाइ वाजिबुल क़त्ल चइजे थो। सिंध उन खां पाक आहे। ऐं इहा जेका जुस्तजू ऐं जेका तलाश आहे, ऐं ॿिए सूफ़ी असांजे सभ खां वॾे सूफ़ी शाह लतीफ़ साईं कमाल कयो। शाह लतीफ़ साईं इहो कमाल कयो त ख़ालिक़े काइनात जूं खूबियूं कंहिं वटि। ख़ालिक़े काइनात कंदो छा आहे? ख़ालिक़े काइनात तख़लीक़ कंदो आहे, पैदा कंदो आहे। ख़ालिक़े काइनात रिज़्क़ ॾींदो आहे। ख़ालिक़े काइनात पालना कंदो आहे। ख़ालिक़े काइनात परवरिश कंदो आहे। ख़ालिक़े काइनात उन ॿार खे बि ॾींदो आहे जेको घुरी नथो सघे, ऐं काठ जे अंदरि ॾींदड़ जनम वठंदड़ हिकिड़े कीड़े खे बि ॾींदो आहे। त ख़ालिक़े काइनात जूं उहे खूबियूं अगरि कंहिं इंसाननि में ॻोल्हजनि थियूं त उहा आहे औरत, जेका पैदा कंदी आहे, जेका परवरिश कंदी आहे, जेका हिफ़ाज़त कंदी आहे,
जेका अणघुरीअ ॿार खां ॿार घुरी न सघंदो आहे त खीरु ॾींदी आहे, हुनखे ख़बर पवंदी आहे त ॿार बुख ते आहे। इहे ख़ालिक़ काइनात जूं ख़ूबियूं आहिनि जेके औरत खे मिलियूं। ऐं शाह लतीफ़ जो वॾे में वॾो कमाल इहो आहे त उन जे सूरमियुनि में को बि मर्द कोन्हे, सभु जूं सभु औरतूं। ऐं उहे औरतूं के आम औरतूं के बादशाह जी शहज़ादियूं कोन्हनि, के वॾे दर जूं औरतूं कोन्हनि, पर हिन अज़ीम मुफ़क्कर ॾिसो त पंहिंजूं सूरमियूं चूंडियूं किथां। ऐं हुन पैगाम कहिड़ा ॾिना। साईं जीएम सैयद जी वॾे में वॾी ख़ूबी इहा आहे त साईं जीएम सैयद जेकॾहिं पैगाम लतीफ़ न लिखे हा त शायदि असीं बि साईं महर दवाईअ जी ॻाल्हि वांगुरु त वञी सिर्फ़ु पंहिंजा पुट घुरूं हा दरगाह ते। पर इहो साईं जीएम सैयद जो कमाल हो, जंहिं चयो त हीउ मुफ़क्कर हो, हिन वतन ऐं धरतीअ जी हिफ़ाज़त कई ऐं हिन सूरमियूं कहिड़ियूं पैदा कई। कंहिं बि इंसान में जेकॾहिं 4 ख़ूबियूं न हूंदियूं, कंहिं बि क़ौम में, कंहिं धरतीअ जे वारिसनि में, उहा क़ौम ज़िंदा रही नथी सघे। सभ खां पहिरीं मोहबत, सभ खां पहिरीं ख़ूबी हुजे त असांखे पंहिंजे वतन सां, पंहिंजे ज़मीन सां, पंहिंजे मिटीअ सां, पंहिंजे धरतीअ सां मोहबत हुजे। हुबल वतनी सभ खां पहिरीं ख़ूबी हूंदी आहे कंहिं इंसान जी। लतीफ़ साईं हुन लाइ सूरमी किथां पियो ॻोल्हे? का बादशाह सादी न, को शहज़ादो न, को वॾे में वॾो भोतार न, पर थर जी ॼाई हिकिड़ी ग़रीब औरत ऐं गैर मुस्लिम औरत मारवी। वाझाए वतन खे जे आऊं हित मुयास त घोर मुंहिंजी सूमरा कज पवारनि पास, मुयाई जियास जे वञे मड़ मलीर ॾे। हुबल वतनीअ जो इहो शानदार पैगाम लतीफ़ साईं कंहिं वॾे दरबारी, कंहिं वॾे बादशाह जे ज़रिए, कंहिं शहज़ादे जे ज़रिए नथो ॾे, पर हिन धरतीअ जी मिसकीन ऐं ग़रीब औरत जे ज़रिए पियो ॾे, जेका मुस्लमान बि न आहे। छो जो हुनखे ख़बर आहे त सुभाणे भरचुंडी बि पैदा थींदी जेका इन न्याणियुनि खे ज़बरदस्ती इस्लाम में दाख़िल कंदी। इन लाइ हुन उन न्याणियुनि जो तहफ़ुज़ कयो त ही सूरमियूं आहिनि मुंहिंजूं, ही मुंहिंजे धरतीअ जूं न्याणियूं आहिनि। इन लाइ मारवीअ जी सिलेक्शन कई वई पंहिंजे सूरमीअ लाइ। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे वतन सां मोहबत आहे त तव्हांखे जदोजहद करणी पवंदी। पंहिंजे वतन जे लाइ, जीअं महर साहब ॿुधायो त पंहिंजे वतन लाइ जुस्तजू करणी पवंदी, इल्मु हासिलु करणो पवंदो, साइंसदान पैदा करणा पवंदा, मुदब्बर ऐं दानिश्वर पैदा करणा पवंदा, हिन धरतीअ जा हिलाली फर्ज़न पैदा करणा पवंदा। उन लाइ जदोजहद करणी पवंदी। त जेकॾहिं तव्हांखे वतन जी मोहबत हुबल वतनी मारवी थी सेखारे त जदोजहद, जे पेरनि हलणु छॾियो त हथनि भर हलंदियास, जे हथनि हलणु छॾियो त सीने भर सुर कंदिया। इन खां वधीक जदोजहद छा आहे? सॼे जिस्म जो उज़वो इस्तेमालु करे पोइ चए मिलियो जे मिलंदियास, न त घोरी जान जतन था। ऐं इहो जदोजहद जो पैगाम लतीफ़ साईं कंहिं वटां थो ॾे? ससीअ वटां, जेका हिकिड़ी ग़रीब मिसकीन जी औरत आहे। ऐं उहा ग़रीब मिसकीन औरत जेका आहे उहा बि बुनियादी तौरु नान मुस्लिम औरत आहे, नान मुस्लिम नियाणी आहे। छो जो लतीफ़ खे ख़बर हुई त सुभाणे सिंध अहिड़ी हूंदी जंहिंमें गैर मुस्लिम नियाणियूं महफ़ूज़ न हूंदियूं। इन लाइ हुन लतीफ़ पंहिंजी सूरमीअ में वरी बि ससीअ खे आंदो ऐं ससीअ जे ज़रिए जदोजहद जो पैगाम ॾिनो। जेकॾहिं तव्हांखे वतन सां मोहबत आहे, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे वतन सां मोहबत आहे त तव्हां जदोजहद कंदव, महिनत कंदव। ऐं वतन जी मोहबत, वतन जी आज़ादी, वतन जी ख़ुशहाली क़ुर्बानीअ खां सवाइ कॾहिं कोन थी थिए। त लतीफ़ साईं जेको टियों दर्स थो ॾे उहो क़ुर्बानीअ जो थो ॾे। उन जे लाइ बि पंहिंजे किरदार जी चूंड किथां थो करे? कंहिं बादशाह ज़ादी वटां न, कंहिं शहनशाह वटां न, पर हिकिड़ी ग़रीब मिसकीन न्याणी सुहिणीअ वटां। कारी राति कचो घड़ो, 29 ऊंधाई। तव्हां हालतूं ॾिसो त लतीफ़ सूरमीअ जी सिलेक्शन कीअं पियो करे ऐं उहा क़ुर्बान थी थिए पंहिंजी मंज़िल जी हासिल करण लाइ। त इहो जेको सूफ़ियनि जो दर्स, हिते 4 सूफ़ियनि जा नाला लिखियल।
मूं तव्हांखे ॿुधायो त सूफ़ीअज़म बेसिकली वहदतुल वजूद जो जेको क़ाइल आहे, वहदतुल वजूद चए थी त ख़ालिक़े काइनात जो हुस्न हिन काइनात में फैलियल आहे, उनखे तलाश करियो। सरमद खे हर ख़ूबसूरत इंसान में, हर ख़ूबसूरत वण में, हर ख़ूबसूरत दरिया में, हर ख़ूबसूरत पहाड़नि में सरमद खे ख़ुदा नज़र ईंदो हो। असांजे निसाबी किताब जंहिं बादशाह खे इंसाफ़ पसंद बादशाह था चवनि औरंगज़ेब, उन खबीस इंसान सरमद खे शहीद कराए छॾियो। ऐं अॼु बि सरमद जी जेका दरगाह आहे उहा लाल पंहिंजो जामिया मस्जिद दिल्ली जे छा आहे, ऐं इहो औरंगज़ेब आलमगीर जेको आहे सो इहे हमेशह फोरू लुटेरा इहे असांखे हमेशह पढ़ाया था वञनि। इब्ने कासिम हिते जूं नियाणियूं अगवा करे सलमान बिन अब्दुल मलिक खे गिफ्ट कयूं। मुंहिंजे हिकिड़े दोस्त जेको जंहिंजो तालुक़ु जमायत इस्लामीअ सां, ऐं उन चयो त बाबुल इस्लाम था मल्हायूं ऐं मोहम्मद बिन कासिम जो ॾींहुं था मल्हायूं। मूं चयो छाजे लाइ? चई त हुन अवां सिंधियुनि उर्दू ॻाल्हाईंदड़ हुन अवां सिंधियुनि खे मुस्लमान कयो। पर महर ॿुधायो त जंहिं नबी पाक जे टाइम ते हुन ॿुधायो त हितां मूंखे हीर थी अचे, हुन चयो त केरु मुस्लमान कोन हो। तॾहिं मूं हुनखे चयो, मूं चयो साईं ॻाल्हि ॿुध, जॾहिं वलीद बिन अब्दुल मलिक जी हुकूमत तब्दील थी वई, जंहिंजो एजेंट हूंदो हो हिजाज बिन यूसुफ, हिकिड़ो ख़त इन खां पहिरीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो लिखे हिकिड़े बादशाह खे, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ख़त में लिखे पियो त अल्लाह हिकु आहे, ला शरीक आहे, ऐं आऊं मोहम्मद रसूलुल्लाह उनजो रसूल आहियां। तव्हां जे हिते इबादत था करियो उहे सचा ख़ुदा न आहिनि, ख़ुदा वाहिदो ला शरीक आहे। हिकिड़ो ख़त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वञे थो यमन जे बादशाह ॾांहुं, ॿियो ख़त राजा ॾाहिर ॾांहुं थो अचे, ऐं उन ख़त में लिखियलु आहे, उन ख़त में इहो लिखियलु आहे त असांखे देबल जा जेको जहाज़ लुटियो वियो उहो वापसि करियो। असां ॿुधो आहे त अव्हांजे धरतीअ ते कणिक पैदा थी थिए त उहा असांखे कणिक ॾियो। अवी असांजे इराक जी सुल्तनत जो हिसो थियो ऐं असांजा बाग़ी वापसि करियो। बाग़ी केरु आहे? बाग़ी उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औलाद हो जंहिंखे बनू उमैया हुकूमत ॻोल्हे ॻोल्हे पे मारियो, ऐं उन्हनि अचे राजा ॾाहिर वटि पनाह वरिती, ऐं मोहम्मद राजा ॾाहिर उन्हनि सभिनी ख़तनि जो जवाबु ॾिनो त असां इहो कुझु न कंदासीं। तव्हांजा बाग़ी असांजा साम्य, ऐं जेको माण्हू असां वटि पनाह थो वठे असां पाण खे माराए छॾींदासीं, पर उनखे का आंच न ॾींदासीं। ऐं उन खां पोइ जॾहिं हिते मंझी मशीनियूं टेक्नोलॉजीअ जे ज़रिए कब्ज़ो कयो वियो, ऐं कब्ज़ो करे पोइ हितां जूं नियाणियूं जॾहिं हुते हुकूमत तब्दील थी वई, वलीद बिन अब्दुल मलिक जी जॻह ते सलमान बिन अब्दुल मलिक आयो, त सलमान बिन अब्दुल मलिक खे हिते जूं नियाणियूं गिफ्ट कयूं वियूं। जॾहिं मूं हुन दोस्त खे चयो त हितां नियाणियूं खणी हुनखे गिफ्ट करण, तॾहिं मूंखे चई मुझे पता है तो तुम लोग क्या करोगे, तुम लोग क्या बात करने वाले हो। मुझे क्या बात करने वाला हूँ? कि तुम ये बात करोगे ना कि उसमें एक लड़की जो है वो बिस्तर के लिए चली गई थी सलमान बिन अब्दुल मलिक को। मुझे जी मैं यही बात करने वाला था। उसने झूठ बोला, उसने कहा कि आप बड़े हैं या जिसने मुझे भेजा है वो बड़ा है। तो लड़की ने अपने आप को बचाने के लिए, जब बादशाह ने सलामत ने अमीरुल मोमिनीन ने कहा कि जी मैं बड़ा हूँ, मैं खलीफा हूँ, मैं तो खलीफा हूँ, वो तो एक आम सिपह सालार है, तो लड़की ने कहा कि फिर मैं आपकी लायक नहीं हूँ। तो ये जो हमारा दोस्त था वो मुझे कह रहा है कि लड़की ने झूठ बोला था अपने आप को बचाने के लिए। मैंने कहा ये झूठ कहाँ बोला था? कहता है बगदाद में। मैंने कहा लड़की कहाँ की थी? कहते सिंध की। मैंने कहा बगदाद पहुंची कैसे? कहता है ये तो मोहम्मद बिन कासिम ने भेजी। मैंने कहा फिर लैंग्वेज का फर्क है ना, सिंधी में इसको बड़वा कहते हैं, तुम लोग मुजाहिद कहते हो। जो लड़की खुशामदी के लिए भेजी जाए उसके लिए तो हमारे लिए बड़वा लफ्ज इस्तेमाल होता है, और तुम कहते हो जी हम वर्सी मल्हाएंगे मुजाहिद की। तो बुनियादी तौर जेकॾहिं ॾिसजे त सिंध जे औरत खे लतीफ़ इज़त ॾिनी ऐं असांजे शाइरी जो मुंबो बनायो। त सरमद खे बुनियादी तौर ते हर ख़ूबसूरत शइ में ख़ुदा नज़र ईंदो। ऐं मंसूर हिलाजी ते लिखियो पियो इनल हक़। मंसूर हिलाजीअ खे पंहिंजो पाण पंहिंजे अंदरि ख़ुदा नज़र ईंदो।
ऐं जॾहिं उनजे सूफ़ीज़म, उनजे वहदतुल वजूद, उनजो हुस्न जी तलाश, उनजे इश्क जी ज़ोरावरी एतिरी सख़्त हुई जो उनखे पंहिंजे अंदरि जॾहिं नज़र ईंदो तॾहिं हू चवंदो इनल हक़। ऐं जॾहिं होश में ईंदो तॾहिं माण्हू चवंदा साईं तूं छा पियो चईं? चई यार ही त मूं ग़लति चयो, जेकॾहिं आउं अहिड़ी हरकत करियां त मूंखे मारियो वञे। ऐं मुलनि फ़तवा ॾिनी मंसूर जे लाइ त मंसूर काफ़र। ऐं जॾहिं मंसूर खे वरी बि मंसूर खे जॾहिं मारियो पियो वियो त मंसूर वरी चयो इनल हक़। हाणे उहो शेर हिकिड़ो मूंखे सही नथो अचे, पर उहो उन में मंसूर चए थो मन न गोयत, मूं न चयो, आ बिगोए, हुन चयो तूं बिगो, तूं चओ, मन इनल हक़। हीउ जेको मुंहिंजे अंदरि वेठो आहे उहो मूंखे चवे थो त तूं चओ त तूं हक़ आहीं। आउं छा करियां? आउं बेवस आहियां। मुंहिंजे त सिर्फ़ु जिस्म में, मुंहिंजे अंदरि त उहो ख़ालिक़ काइनात जो हुस्न समायल आहे जंहिंजी तलाश मुंहिंजे इश्क कई। इहो सूफ़ीज़म, वहदतुल वजूद। त मंसूर खे हुते नज़र आयो ऐं शाह इनायत खे, मखदूम बिलावल खे सिंध जे ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि में नज़र आयो। जॾहिं शाह इनायत चयो त जेको खेड़े सो खाए, ज़मीन कंहिंजी बि जागीर कोन्हे, ज़मीन हर उन इंसान जी आहे जेको हर हलाए, जेको ॿिज पोखे। त उनखे घेरो कयो वियो ऐं वरी बि मुलनि फ़तवा ॾेई छॾी त शाह इनायत जेको सो काफ़र आहे। ऐं शाह इनायत खे जॾहिं घेरो करे आंदो वियो तॾहिं शाह इनायत उन घेरे में गिरफ़्तार थियो ऐं शाह इनायत खे चयो वियो त चारई उसूल पंहिंजा ख़तमु कर। खेड़े सो खाए वारो उसूल ख़तमु कर। शाह लतीफ़ खे चयो वियो, शाह इनायत खे चयो वियो त तूं खेड़े सो खाए वारो उसूल ख़तमु कर। ही तूं मुस्लमान हिंदुअ खे बराबरि तो सम्झी, शिया सुन्नी इहे सभु फ़िरका वारीअ तो ख़तमु करे छॾी, इनखे ग़लति सम्झ ऐं तूं असांखे ढल ॾे ऐं असां ते सिंध ते असां मुग़लनि जी हुकुमरानी क़बूल कर। जे न कंदे त मरण लाइ तयारु थी वञ। शाह इनायत छा चयो? दर सरे यार फिदा शुद, चूं बजा शुद। अॼु ही सिसी यार जे दरबार में फिदा पई थिए, इन खां वधीक ख़ुशकिस्मती छा आहे? सर दरे यार फिदा शुद, चूं बजा शुद। ए बार गिरां अदा शुद, चूं बजा शुद। इहो बार बि अॼु लही पियो वञे हुन जे कर्ज़ जो, त इन खां वधीक ख़ुशकिस्मती छा आहे? चई हिकिड़े पॉइंट तां बि कोन हटंदुसि, चाहे मारे छो। साॻियूं कमु असांजे बिलावली तहरीक जे मखदूम बिलावल कयो। साॻी फ़तवा लॻी, क़ुरान पाक जूं आयतूं उन जे जुते में सिबायूं वयूं ऐं पुछा कई वई ख़ुदि उन खां त जेकॾहिं कंहिंजे क़ुरान मां आयत निकिरे त उन सां कहिड़ो असरु कजे? त मखदूम बिलावल चयो उनखे घाणे में पीड़िजे। चई पोइ जुता खोल पंहिंजा। जॾहिं जुता खोली, हेॾी वॾी तहरीक, बिलावली तहरीक सॼी सिंध जे ऐं ग़रीब मिसकिन माण्हुनि जे हक़ ॾांहुं विड़ी पे, हुकुमराननि खे पसंदि न हुई, मुला इस्तेमालु थिया ऐं उन ते फ़तवा लॻी। ऐं शाह मखदूम बिलावल जेको सो जंहिंजो अॼु ही सूफ़ी उन तहरीक जो हिसेदार हो, मखदूम बिलावल खे जॾहिं घाणे में पीड़ियो वियो ऐं उनखे जॾहिं पुछियो वियो तॾहिं चई त पहिरीं मुंहिंजे पेरनि खे घाणे में दाख़िल करियो त आउं हुननि जी चबड़ाहट जी आवाज़ पंहिंजे कननि सां ॿुधां। इहो हो सूफ़ी। ऐं साईं जीएम सैद खे उहो हुस्न जेको कंहिंखे किथे नज़र आयो, सरमद खे हर हसीन शइ में नज़र आयो, हिलाजीअ खे, मंसूर हिलाजीअ खे पंहिंजे अंदरि नज़र आयो। साईं जीएम सैद खे इहो हुस्न सॼी सिंध में नज़र आयो। इन लाइ साईं जीएम सैद उन इश्क में, उन जुस्तजूअ में, उन तलाश में, उन आज़ादीअ जे तहरक में सॼी ज़िंदगी क़ैद काटियो, पर आण न मञी जीअं शाह इनायत न मञी। अॼु जा सियासतदान हुन ते जेको चवणु चाहिनि सो चवनि। अॼु जेका बि ॻाल्हि करणु चाहिनि था कनि, जेका तनक़ीद करणु चाहिनि था कनि,
इलाही ॾाहा अलाए दानिश्वर अलाए फ़लासफ़र अलाए छा जेका बि हुन ते तनक़ीद कनि था उहे हुनजे प्रैक्टिकल सियासत जे ग़लतियुनि ते कनि था, हुनजे आइडियोलॉजीअ ते नथा कनि, हुनजे फ़लसफ़े ते नथा कनि, हुनजे कॉन्सेप्ट ते नथा कनि, हुनजे फ़िक्र ऐं नज़रिए ते नथा करे सघनि। छो जो हुननि जे नज़रिए ते जेकॾहिं कनि था त पोइ हू पाण गद्दार था सजनि। छो जो हुनजो नज़रियो हो त सिंध हिकु आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार वतन रहे। कहिड़ो हिलाली पुटु हूंदो जेको इहा ख़्वाहिश न रखंदो हूंदो। इन लाइ हुनजो नज़रियो हुनजी सोच ते कॾहिं बि तनक़ीद नथी थिए। अलबत्ता वञी यूनिट लाइ अलबत्ता ही मस्जिद मंज़िल गाह ते ही इलेक्शन न विड़िया, इहे प्रैक्टिकल पॉलिटिक्स ते हुनजी तनक़ीद थिए थी। कॾहिं बि हुनजे फ़िक्र ऐं नज़रिए ते अॼु ताईं कंहिं न लिखियो आहे त इहो ग़लति हो। जेकॾहिं सिंधी जो माण्हू पोइ सिंधी त महर साहब चयो त पोइ उहो हिलाली पुट ई न हूंदो जेको इहो लिखे त सिंध जे हक़नि जा सिंध जे वसीलनि जा मालिक सिंधी न को ॿियो हुअणु खपे। त हीअ आहे सूफ़ीइज़म, हीअ उहा दीवार आहे जेका असांजी टोड़ी पे वञे हिननि 4 ज़िलनि में, जेकबाबाद में, शेदादकोट, कंबर में, लाड़काणे खां परियां हीअ जेका घोटकीअ में, ही 4 जेका असांजा उत्तर जा ज़िला आहिनि, अॼु उन में असां वटि फ़िरका वारियत पई अचे, अॼु उन में असां वटि मज़हबी इंतिहा पसंदी दाख़िल पई कई वञे। हिते वॾियूं वॾियूं कुवतियूं आहिनि जेके असांखे हिननि पांचे ते शलवार जो पांचो किथे रखिजे इन ते विढ़ाइण थियूं चाहिनि, मुछूं रखिजनि या न रखिजनि इन ते सिंधी क़ौम खे बंटवारो करणु था चाहिनि, हथ हिते ॿधिजनि या हिते ॿधिजनि। शायदि ख़ालिक़े काइनात इन्हनि इबादतनि जो मोहताज आहे त हथ किथे ॿधिजनि, पेर खोलिजनि या ॿधिजनि, शलवार जो पांचो, ही हेॾी वॾी हेॾे वॾी काइनात जो मालिक हाणे अचे हिते बीठो आहे। हिननि मुलनि मुंहिंजे ख़ुदा खे बि क़ैद करे छॾियो आहे, नंढो करे छॾियो आहे। जॾहिं त मुंहिंजो ख़ुदा उन हुस्न जे अंदरि आहे जंहिंखे शाह लतीफ़ ॻोल्हियां शाह लतीफ़ चयो त हिन जी जुस्तजू एॾी ख़ूबसूरत आहे, हिन जी जुस्तजू एॾी प्यारी आहे जो मिलण त पंहिंजी जाइ ते, पर हिन मंज़िल जी जेका तलाश है, जेको मुंहिंजो इश्क है, मुंहिंजो जेको वैल्यूज़ है, जेको हिन हुस्न खे तलाश पियो करे, ॻोल्हियां मल्हा शालम होत मन अंदरि जा लोच मिलण सां माठी थियनि। ईअं न थिए जो मुंहिंजे दिलि जे अंदरि जेको जुस्तजू तलाश जे लाइ इश्क जेको छोलियूं पियो हणे ईअं साम्हूं अचे त इहो माठ न थिए। इहा जुस्तजू ऐं तलाश जारी रहे जेसीं सिंध आज़ादु रहे। महिरबानी।